ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशाई हाली जी ढंढ लग गोठ मंगलेदो जोखियो में मीर हसन जोखियो जी दावत में ज़कवात उशरा सूबाई वज़ीर सदरियाज़ हुसैन शाह शिराज़ी के मान में आजियाणो ॾिनो वियो। प्रोग्राम जी स्टेट सेक्रेटरी जूं ज़िम्मेवारी संभालींदे जुंगशाई समाजी अॻवान ऐं प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी पीर गुलाम हुसैन शाह हुआ। सदरियाज़ हुसैन शाह शिराज़ी ऐं अदा हनीफ़ मेमण अदा इमदाद हुसैन शाह ऐं ॿिया आयल महिमाननि खे मेज़बान मीर हसन जोखियो आजियाणो ॾिनो ऐं सिंध जी सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा ॾिना। मेज़बान हाजी मीर हसन जोखियो पंहिंजे इलाइक़े हाले जी ढंढ लग मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जोखिया समा ख़ासकर शीदी सुमरा मलाह जा बुनियादी मसला पेश किया। स्कूली बिजली पाणी हाले जी ढंढ ते ग़ैर मक़ामी AY कंपनी कब्ज़ा कया विया आहिनि। ॻोठ शेरू मलाह खे ग़ैर क़ानूनी ख़ाली करायो वञे, पंहिंजी धरती तां बेदख़ल कयो पियो वञे ऐं ॿिया मसला पेश कया। उशरे ज़कवात जो सूबाई वज़ीर सदरियाज़ हुसैन शाह शिराज़ी पंहिंजे बयान में चयो त कुझु अनासिर कब्ज़ा ग्रुप जो टोलो आहे, चंद पैसनि जी लालच में अची ग़रीबनि जूं ज़मीनूं ज़ोरी कब्ज़ो करे ग़ैर मक़ामी कंपनियुनि सां नीलाम पिया कनि। नौकरी ते लॻाए वो तो हिन असांखे परेशान में लॻाए छॾींदा, पर जेॾीमहिल कब्ज़ा पका ॾींदा, जेॾीमहिल फुल डेवलप थी वेंदी त कंप्लीट करण छाजी नौकरी हिते 2-2 हज़ार एकड़ ज़मीन में छाजी को जागी आहे कंहिंजी ईअं आराम पई करे खणण मिलिया थी पाणे या तव्हां मुक्ति करो ऐं तव्हां सां गॾु बीहंदो हर ॻाल्हि में बीहंदो। मुंहिंजे वालिद साहिब ऐं ॻाल्हि कई भाई मां वालिद साहिब जी हक़ीक़त में मुंहिंजे वालिद साहिब जहिड़ा त कुझु थी नथा सघे साईं इजाज़त अची वई आहे। हुन ज़िंदगी आवाम जी ख़िदमत कई, माण्हुनि जे हिसाब सां सॼी सिंध जो एहसासु हुओ, ज़मीन जे हिसाब सां ग़रीबनि जे माण्हुनि जे हिसाब सां बाबा माण्हुनि खे चवंदो आहे जीअं ज़मीनूं विकिणूं उनमें पैसा पवंदा जॾहिं पैसा ख़तमु थी वञे नज़र सब तो में ना केर पैसा सगो ना वाली ना वाप आया है नीचे तो का पानी सगो मेरी डली कुछ कियो अल्कनी टाइम अगर वो चालू थींदो वो सवाल है बस था हर चीज का वो सगो क्लियर कियो उनका बात है लाइफ तो चले बोले लाइफ के घर से गरीब